अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सूरत रूम पढ़ूं पिया। हाणे पत 19 आयतूं पढ़ियूं अथऊं। हाणे 20 आयत खां पढ़ंदासूं इंशा अल्लाहुल आमीन। हाणे हिते आयतुनि जी ॻाल्हि हले थी। वमिन आयात ही अलाह जी आयत आयात ही माना अलाह सुभान ताला ही अलाह वमिन आयातिना असां जूं आयतूं आयाती मुंहिंजूं आयतूं अलाह सुभान ताला चए मुंहिंजूं आयतूं आयातिना असां जूं आयतूं आयाती अलाह जूं आयतूं निशानियूं आहिनि। क़ुर शरीफ़ में 418 दफ़ा आयात जो ज़िक्र आहे। 418 दफ़ा 11 मुख़्तलिफ़ मॉर्फोलॉजिकल सिचुएशन तसरीफ़ाती सूरतुनि मंझि ऐं हिन सूरत मंझि आयातुनि जी घटि में घटि 12-13 दफ़ा ॻाल्हि आहे त अलाह जूं आयतुनि मंझां ही आयतूं मींहं जो वसण बि आयत, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोकिलण बि आयत, ऐं नबी पाक जो पैदा थियण बि आयत निशानी आहे। ऐं नबी पाक जे उनज़ुर आसार रहमत अलाह ताला जे आसार रहमत अलाह ताला जे रहमत जा आसार ॾिस इहे आहे। ऐं आयत नफ़्स में बि आयतूं, ॿाहिरि बि आयतूं, आफ़ाक़ में आयतूं, क़ुर में आयतूं, रूमीअ मंझि आयतूं त शाह में आयतूं आयतूं आहिनि वञो मन लाहीन पिरियां सदे पार इहे आयतूं आहिनि। ज़ाइम सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद कई सूरत सारंग इन में ॻाल्हि आहे सॼी ॻाल्हि। हाणे अलाह सुब्हानहू व तआला औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मथां खां पढ़ूं था। फसुब्हानल्लाहि हीन तुमसून व हीन तुस्बिहून जेकॾहिं तुंहिंजूं आयतूं आहिनि त पोइ हीन तुस्बिहून सुब्हानल्लाह हीन तुमसून व हीन तुस्बिहून वलहुल हम्दु फिस समावाति वल अर्दि वअशिय्युन व हीन तुज़हिरून युख़रिजुल हय्य मिनल मय्यित व युख़रिजुल मय्यित मिनल हय्य व युहयिल अर्द बअद मौतिहा व कज़ालिक तुख़रजून। मोल धरती खे बि जहिड़ो कंदो इन नमूने सां असांखे अलाह सुब्हानहू ताला वरी उथारींदो मरण खां पोइ हिसाब किताब थींदो। पाक पंहिंजी रहमत सां नबी पाक जी शफ़ाअत सां पंहिंजी जन्नत ॾांहुं मोकिले असांखे बि असांजो वॾो आसिरो अतमाई यग़फ़िर ली ख़तीअती यौमुद्दीन। हाणे आयतूं थियूं शुरू थियनि वरी ज़िक्र यानी आयतुनि जे लफ़्ज़ अॻ में त हिते उणिवीह आयतूं हुयूं जो पहिरीं ज़िक्र हो त हीअं थींदो रूम जेका असां शिकस्त खाधी आहे हाणे उहा वरी फ़तेह थींदी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़तेह खां थींदी हुनजी बदर जी जंग में हीअं थींदो हूंदो हीउ इस्लाम दीन जेको आहे सो सॼी काइनात में क़ाइमु थींदो। हीउ जेको आहे सो इराक़ में मेसोपोटेमिया में ईरान मंझि सीरिया मंझि शाम मंझि मिस्र मंझि किनान मंझि जिते किथे थींदो। हीअ जेके गज गोड़ थींदियूं हीअ जेके ककर वसंदा हीअ जेके ककर हलंदा हे फलाणे हंधि हलंदा गजी गरनार में हलंदा काबुल में कंधार में हलंदा हिन पासे हलंदा। हाणे इहा ॻाल्हि सर सारंग मंझि असांजे शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह करे छो। हाणे वमिन आयाति औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमिन आयातिही अन ख़लक़कुम मिन तुराब तव्हांखे मिटी मां पैदा करणु अलाह जी निशानियुनि मां हिकिड़ी कीअं मिटी मंझां पाणी मंझां इंसानु जेको आदम पहिरीं ठहियो हिकिड़ो इवोल्यूशनरी प्रोसेस थियो हिकिड़ो पंहिंजो क्रिएटिव इवोल्यूशनरी प्रोसेस। ومن آياته أن خلقكم من تراب ثم إذا أنتم بشر تنتشرون बशर खल मंझां हुन मिटी मंझां हुन बशर बशारत वारो बशर ख़ुशख़बरी वारो इंसानु बशर करे पैदा करे छॾियईं। इंसानु हो नसीह मंझां इंसानु हो अंस मंझां इंसानु हो ख़लीफ़ो थियो इंसानु वरी आदम मंझां आदम थियो इंसानु जेको आहे आदम थियो बनी आदम थियो ख़लक़ बशर बि थियो। हाणे बशर त सभु को आहे हाणे रुॻो चए बशर न आहे रुॻो रूह आहे फलाणा आहे नूर आहे
पर इहा ॻाल्हि बि उवती सुवती आहे घणी, त इन करे बशर त आहे ई आहे। अलाह सभु को बशर आहे। बशरुन तंतशिरून, पखिड़िजी था वञो सॼी धरती ते, आसमान जिते किथे। हा, वरी इन खां पोइ ॿी आयत, वमिन आयातिही अन ख़लक़ लकुम, तव्हांजे लाइ ख़लक़ियोसीं, तव्हांजे लाइ। हा, अलाह ताला जी निशानी आहे। मिन अनफुसिकुम, तव्हांजे पाण मज़ा, यानी पाण जहिड़ा, यानी इंसाननि मज़ा इंसान, औरतूं हुई मर्द। अज़वाजा, अज़वाज पैदा कयोसीं, जोड़ा जोड़ा, यानी ज़ाल मुड़ुस, ज़ाल मुड़ुस, ईअं न त मुड़ुस मुड़ुस ज़ाल ज़ाल, इहो जोड़ो न आहे। ज़ाल ज़ाल, ज़ाल मुड़ुस, मुड़ुस ज़ाल, इहो जोड़ अज़वाजनि, हिक ॿिए जा ज़ौजनि, स्पाउसिस आहिनि, स्पाउस, हिक ॿिए जो ज़ौजनि, मर्द फीमेल मेल जो, मेल फीमेल जो, अंसा ज़ुक्र जो, ज़ुक्र अंसा जो। अनफुसिकुम अज़वाजन लितस्किनू, छाजे लाइ? त सुकून जे लाइ। सुकून इन में थींदो जो ज़ाल मुड़ुस, मर्द ज़ाल, शादियूं थींदियूं, ॿार थींदा, औलाद थींदो, धरती ते हलबो। जेकॾहिं मर्द मर्द सां शादी कंदो, औरत औरत सां शादी कंदी, त कहिड़ो सुकून ईंदो, कहिड़ी ॻाल्हि थींदी, कहिड़ी प्रोक्रिएशन थींदी, कहिड़ी तख़लीक़ थींदी, कहिड़ो वधारो थींदो धरती ते रब पाक जे। सॼी ॻाल्हि बंदि थींदी, सबील अलाह ताला जे रस्ते खे रोके था छॾनि। ومن آياته أن خلق لكم من أنفسكم أزواجا لتسكنوا، त जीअं तव्हां सुकून हासिलु कयो शादी में जा, पंहिंजे मैरिज में जा। इलाही हिक ॿिए में जा, औरत मर्द मां, मर्द औरत में जा, शादी निकाह सां। ख़ैर निकाह जी सुकून न आहे। अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम, ऐं तव्हांजे विच में विधो, ॿिन्ही जे, औरत जे, मर्द जे, निकाह वारी ज़ाल जे, मुड़ुस जे, छा विधो अथऊं असां? वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा, ॿ ॻाल्हियूं विधसि। मवद्दत आहे, वद आहे मुहबत, प्यार जेको आहे, जेको मतिलबु त हिकिड़ो माण्हू ॾिसे थो, हिक ॿिए खे वणे थो, शकिल सूरत जे लिहाज़ खां, बदन जे लिहाज़ खां, जिस्म जे लिहाज़ खां, पंहिंजो सूरत सुहिणी में अलाह ताला पंहिंजो जल ऐं जमाल ऐं जलाल रखियो आहे। उन सां हिक ॿिए सां अट्रैक्शन कशिश थिए थी, मर्द खे औरत ॾांहुं, औरत खे मर्द ॾांहुं। इन में मुहदत आहे, वदूद, अलाह ताला जो नालो आहे, अलाह ताला वदूद आहे। उन मां वद जेका बुत ठाहियऊं, हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में बि बुत ठाहियऊं, जेको वद जो जेको वरी हिंदुनि पंहिंजो कामदेव ठाहियो, हुननि पंहिंजो यूनानियुनि पंहिंजो लव जो पंहिंजी गॉडेस ठाही, फलाणी ठाही, फलाणी, मतिलबु त पर अलाह ताला जो, अलाह ताला ख़ुदि वदूद आहे। ऐं मुहबत इंसाननि मंझि पैदा विधी अथसि, हिक ॿिए सां मुहबत कनि, औलाद सां मुहबत थिए थी। उहा दाऊद अलैहिस्सलाम जो नालो वदूद, वद वञा, मतिलबु इहो, या दाऊद वद, त मवदत ऐं ॿी कंपेशन, हिक ॿिए जे जवान आहिनि त मुहबत हिक ॿिए सां, जॾहिं पोड़ा आहिनि त रहमत हिक ॿिए सां। औरत मर्द सां रहमत कंदी, मर्द मर्द सां रहमत कंदो, पर ॿिन्ही जॾहिं जवान आहिनि तंहिं ज़माने मंझि बि हिक ॿिए सां जॾहिं घोट ऐं कुंवार, ज़ाल ऐं मुड़ुस, पंहिंजो मर्द ऐं औरतूं हिक ॿिए सां रहमत कंदा हिक ॿिए ते, जीअं अलाह ताला जो हिकिड़ो वसफ़ आहे रहमत करणु, तीअं इंसान मंझि उहो रहमत जो उनसुर अलाह ताला विझी छॾियो आहे, वदूद जो ऐं रहमत जो, कंपैशन ऐं पंहिंजो मर्सी, कंपैशन, हिक ॿिए सां अट्रैक्शन जेका आहे, हिक ॿिए खे ॾिसणु, हिक ॿिए सां उथणु विहणु, हिक ॿिए सां रहणु, उन मंझि सुकून इन सां हासिलु थींदो। अलाह ताला इन हीअ जेका आयत आहे घोट कुंवार खे, इहा ॻाल्हि सम्झाइजे पहिरीं, हिन आयत जी ॻाल्हि। ऐं ॿियो सूरत बक़र में जेको लिबास हू हुनजो आहे, हू हुनजो ई लिबास आहे। औरत मर्द जो, मर्द औरत जो लिबास आहे, ढक आहे, ओछण आहे, गुनाहनि खां बचाए थो, वग़ैरह वग़ैरह। इहे ॻाल्हियूं सभई हिन आयत मंझि, इहा आयत 21 नंबर आयत। ومن آياته أن خلق لكم من أنفسكم أزواجا لتسكنوا إليها
وَجَعَلَ بَيْنَكُمْ مَوَدَّةً وَرَحْمَةً मवद्दत ऐं रहम असां विधी आहे तव्हांजे ज़ालुनि जे मुड़ुस जे विच में, घोट कुंवार जे विच में, औरत ऐं मर्द जे विच में। इन फी ज़ालिक लआयात लिक़ौम यतफ़क्करून। इन वजह आयतूं आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके फ़िक्र कनि था, जेके अॻिते वरी ॿियूं आयतूं ईंदियूं जेके इल्मु रखनि था। आयतुनि लिल आलमीन, जेके आयतुनि यसमाऊन, जेके ॿुधनि था। जेके आयतुनि फलाणनि जे लाइ, जेके फलाणनि जे लाइ। या आयतुल क़ौमी याक़िलून ईंदो त वञो अहिड़े नमूने सां अकुल वारा हूंदा, ईमान वारा हूंदा, सम्झ वारा हूंदा त पोइ इहा ॻाल्हि सम्झंदा, इहा ॻाल्हि अकुल में हुनजे वेहंदी, हुन ते ईमान रखंदा। जेकॾहिं अकुल वारो माण्हू न हूंदो, पंहिंजो अॿोझ हूंदो, ॿोझ छा चइबो आहे, बेसम्झ हूंदो त पोइ हुनखे कहिड़ी मोहबत जी ख़बर, कहिड़ी ज़ाल मुड़ुस जी ख़बर, कहिड़ी निकाह जी ख़बर, कहिड़ी रहमत जी ख़बर, कहिड़ी कंपेशन जी ख़बर। त सभई अकुल न आहे त फ़िक्र न आहे, सोच वीचार न आहे, इल्मु न आहे त सॼो माण्हू ॿुधे नथो, ॾिसे नथो, बसारत न आहे त पोइ छा आहे, कुझु न आहे। وَمِنْ آيَاتِهِ أَنْ خَلَقَ لَكُم مِّنْ أَنفُسِكُمْ أَزْوَاجًا لِتَسْكُنُوا إِلَيْهَا وَجَعَلَ بَيْنَكُم مَّوَدَّةً وَرَحْمَةً إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَاتٍ لِقَوْمٍ يَتَفَكَّرُونَ। इहा कीअं आयत आहे, हाणे वरी ॿी 22 आयत। وَمِنْ آيَاتِهِ संदसि आयतुनि में हुनजे आयतुनि में हा ॿियनि हंधनि ते आहे आयत न असां जूं आयतूं, ॿियनि हंधि आहे आयाती मुंहिंजूं आयतूं। हिन जॻह ते आहे आयाती अलाह जूं आयतूं, हुन जूं आयतूं। وَمِنْ آيَاتِهِ خَلْقُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ आसमाननि जो ठहणु, उहो बि आयत निशानी आफ़ाक़ में ॾिसो। ज़मीन जो ठहणु, उहो बि वॾी ॻाल्हि, कीअं ठहियो आहे। وَمِنْ آيَاتِهِ خَلْقُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَاخْتِلَافُ أَلْسِنَتِكُمْ، ऐं तव्हांजे ॿोलियुनि जो मुख़्तलिफ़ हुअणु। हाणे पनाहगीर आया त मथो ख़राबु करे छॾियऊं, 70 साल खां असां ते मुसलत थिया। असां चई हुनखे ॿुधाए क़ुर शरीफ़ जूं आयतूं, बाबा तव्हांजी ॿोली पंहिंजी, असांजी पंहिंजी आहे। अलाह ताला इख़्तिलाफ़ अलसिनतकुम व अलवानकुम रखियो आहे, मथो असांजो छाला ख़राबु था करियो। पर चवंदा असांजी ॿोली जेका आहे बसि मुस्लमान, बाक़ियुनि जी ॿियूं जूं काफ़रनि जूं ॿोलियूं आहिनि। पनाहगीर जी का ॿोली उर्दू जेका आहे हिंदुस्तानी ॿोली जेका आहे बसि फलाणी ॿोली, या मुसलत कयऊं, बंगाल विञायऊं, बांग्लादेश थी वियो उहो उन ॿोली जे करे। हेॾी मस्ख़री में सां अकुल में अचे कोन थी ॻाल्हि तव्हांखे। ॿोली आहे, ॿोली सभु कंहिंजी पंहिंजी ॿोली आहे। असीं तव्हांजी पंहिंजी ॿोली छॾे तव्हांजी ॿोली अख़्तियार कंदासूं, असां ते मुसलत कंदव, चओ फाते थी आया आहियो, असांखे पाकिस्तान तव्हांखे ठाहे ॾिनोसीं, सभु इहो त अजायो कमु कयोसीं। जो GM ग़ुलाम मुस्तफ़ा साईं ग़ुलाम मुर्तज़ा सैयद साहिबु GM सैयद साईं ठाहे मुस्लिम लीग ऐं ॿेड़ी ॿोड़े मुल्क जी। हाणे छा कजे, पनाहगीर बिना कब्ज़ो करे वेही रहिया। ॿोली असांजी मुसलत थींदी सॼी धरती ते। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। अलसिनतकुम अलवानकुम, तव्हांजा रंग मुख़्तलिफ़ आहिनि। तव्हांजो किथे को कारो आहे, को ॻाढ़ो आहे, को पीलो आहे, को नीरो आहे, को कहिड़ो आहे, को कहिड़ो आहे, को सांवरो आहे, को सुहिणो आहे, को न आहे सुहिणो। रब पाक जी हिकमत आहे इन मंझि। तव्हांजो उनजो वास्तो आहे धरती सां, आसमान सां। भई मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ ॿोलियूं थींदियूं, तव्हांजी ॿोली असां वटि मुसलत थींदी, असां ते छा। जेके माण्हू गरम मुल्कनि में रहंदा उहे सावरा थींदा वेंदा, कारा, हुनजो कारा थींदी वेंदा सिज जी तपश जे करे। जेके थधनि मुल्कनि में हूंदा उहे पंहिंजो भूरा थींदा, हुनजो रंग जेको आहे सो थींदो वेंदो पंहिंजो ॿिए नमूने जो, पंहिंजो हुनजो असरु थींदो हुनजे रंग आबहवा जे करे, इकोलॉजिकल कंडीशन जेके वेदर कंडीशन जे करे, जेको सिचुएशन हूंदो हुनजे लिहाज़ खां। हाणे तव्हांखे को अलाह ताला अच्छा आहियो या ॻाढ़ा आहियो या कारा आहियो या पीला आहियो, तंहिं करे को अलाह तव्हांजो मथे कोन्ह कयो आहे तुंहिंजो दर्जो। इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, तव्हां अलाह ताला वटि तव्हांजी तक़वा जेका आहे सा
मञिजे थी जेकॾहिं ताक़वा वारा परहेज़गारी वारा आहियो त अलाह ताला वटि मुकरम आहियो। जेकॾहिं रेसिस्ट आहियो ऐं पंहिंजो पीला हुअण जे करे ॿियनि सां रेस था कयो, नीले हुअण जे करे ॿियनि सां रेस था कयो, अच्छे हुअण जे करे पंहिंजे ॿियनि सां रेसिज़म था अख़्तियार कयो, ॿियनि सां तअसुब था कयो, ॿियनि सां नफ़रत था कयो, त पोइ हाणे पाण ॼाणो रब पाक वटि पाण ई हिसाबु किताबु थींदो। पर तव्हांखे को एक्सीलेंस इन में कोन्हे जो तव्हांजो रंग अहिड़ो आहे की होड़ो आहे। सभु को माण्हू बुछड़ो थी सघे थो, सभु को माण्हू सुहिणो बि थी सघे थो, सुठो बि थी सघे थो, चङो बि थी सघे थो, ख़राबु थी सघे थो। त हिन में चङाई कोन्हे त तई अच्छा आहियो की ॻाढ़ा आहियो की पीला आहियो की नीरा आहियो की कारा आहियो की सांवरा आहियो। وَمِنْ آيَاتِهِ خَلْقُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَاخْتِلَافُ أَلْسِنَتِكُمْ وَأَلْوَانِكُمْ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَاتٍ لِلْعَالِمِينَ। इन में आयतूं आहिनि ॼाणुनि जी, इल्म वारनि जे जेको बेइल्म आहे, जाहिल आहे, मुतअसिब आहे, हठीलो मुतकब्बिर आहे। पोइ चओ मुंहिंजी ॿोली जेका पनाहगी आऊं खणी आयो आहियां, मुसीबत हुतां हिंदुस्तान वञा। हिंदी हुन चयो वाह हिन नालो रखो बि असांखे हिंदुस्तान ई रखोसि ॿोलीअ जो नालो, हिंदुस्तानी छॾींदा हुआ अॻु में हिनखे। चवंदा असांजी उर्दू आहे, उर्दू माना लश्कर गा माना सिपाहियुनि जी ॿोली आहे। सिपाही जेके हुआ शाहजहान जा या फलाणे जा या ठीर जा मुग़लनि जे सिपाही, उन में जेके मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाइण वारा पोइ जेका ॿोली ॻाल्हाईंदा हुआ त पोइ चइबो आहे हीअ लश्करी ॿोली आहे। मार्केट प्लेस में इहा थींदी, पंहिंजे चकले में इहा ॿोली ॻाल्हाईंदा, पंहिंजे फलाणे हंधि इहा ॿोली ॻाल्हाईंदा, पर घर में सभु को पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदो की पंहिंजा उर्दू ॻाल्हाईंदो। ألسنتكم وألوانكم ومن آياته خلق السماوات والأرض واختلاف ألسنتكم وألوانكم إن في ذلك لآيات للعالمين۔ हाणे खां पोइ अॻिते हले वरी 23 आयत, वरी बि आयत ومن آياته منامكم तव्हांजी निंड जेका आहे तव्हांखे कीअं थी अचे, इहो बि आयत आहे, निशानी अलाह ताला जो मौजो आहे। ومن آياته منامكم بالليل والنهار। हाणे नहार में राति माण्हू ॾींहं जो राति जो सुम्हे थो, अक्सर माण्हू ॾींहं जो सुम्हनि था। गर्मी जे ज़माने में असां वटि जेके गरम मुल्क आहिनि, पाकिस्तान आहे, पंहिंजो अरब मुल्क आहिनि, ईरान आहे, पोइ गर्मी जे ज़माने में ॾींहुं डिघो थिए थो ऐं हुन पोइ थकावट थिए थी, बपहर जो माण्हू सुम्हनि था, कैलोला कनि था। पर वरी ॾींहुं जेको आहे सो ठहियो आहे कमकार जे लाइ, त हाणे इहे ॿई ॻाल्हियूं हिन में अची वियूं। ومن آياته منامكم بالليل والنهار। नहार सां गॾु पढ़िबो जेकॾहिं लैल सां त ॿिन्ही राति जो बि निंड करे सघे थी, ॾींहं जो बि निंड करे सघे थी। والنهار وابتغاؤكم من فضله ऐं फज़ल बि तलाश करे। हिन वजह ही ॿई माना राति जो फज़ल तलाश करे सघिजे थो, ॾींहं जो फज़ल तलाश करे सघिजे थो। पर ॿियनि हंधि ते अलाह ताला जो त ॾींहुं असां ठाहियो आहे कम कार जे लाइ ऐं राति ठाही आहे असां निंड जे लाइ, आराम जे लाइ। पर हिते इहे ॿई ॻाल्हियूं थियनि थियूं त हाणे 24 कलाक जेकॾहिं किथे कारखाना हलनि था त माण्हू राति जो बि कमु कंदा, ॾींहं जो बि कमु कंदा, माण्हू इहो थी सघे थो। ऐं पर जेकॾहिं ॾींहं डिघा आहिनि पोइ माण्हू पंहिंजो ॾींहं जो बि सुम्ही सघे थो, राति जो बि सुम्ही सघे थो। इहे ॿई ॻाल्हियूं हिन वजह पर इहे बि आयत आहे जो निंड थी अचे, कहिड़े नमूने सां थी अचे। अञा मां सम्झ में ॻाल्हि जॾहिं थकावट थिए थी, ज़रूरी आहे त माण्हू निंड करे, त वरी फ्रेश थी थो वञे, वरी पंहिंजो वेंजी संजी ईंदो त वरी नओं सऊं। ومن آياته منامكم بالليل والنهار وابتغاؤكم من فضله ऐं ॻोल्हियो संदसि फज़ल यानी रिज़्क पंहिंजो ॻोल्हियो, यानी तलाश करियो माश पंहिंजी खाइण पीअण जो, आणी न चाढ़ी न ॾुथ ॾियारी सूमरा। إن في ذلك لآيات لقوم يسمعون। इहे आयतूं आहिनि उन्हनि जे लाइ जेके ॿुधण जी सलाहियत रखंदा हुजनि, निशानी उन्हनि जे लाइ जेके ॿुधनि, जेके ॾिसनि, जंहिंखे अक़ुलु हुजे, जिनखे साञ हुजे, जिनखे इल्मु हुजे, जेके ईमान हुजनि, जेके तक़वा परहेज़गारी कनि। मुख़्तलिफ़ आयतूं
जेके क़ुर शरीफ़ में 418 आयतूं आहिनि, मतिलबु त उहे 60 सूरतुनि में आयतूं आहिनि, 60 सूरतुनि में लफ़्ज़ आयतुनि जो थिए थो ऐं 418 दफ़ा थिए थो ऐं 11 उन जूं मुख़्तलिफ़ तसरीफ़ी सूरतूं आहिनि, मॉर्फोलॉजिकल फॉर्म्स आहिनि। हाणे वरी अॻिते फरमायो त अञा बि आयतूं आहिनि। कहिड़ियूं अञा आयतूं आहिनि? या रब वमिन आयाती युरीकुमुल बर्क़ ख़ौफ़म व तमा, तुंहिंजी आयत हुनजी आयत में जा आहिनि जो ॾेखारे थो युरीकुमुल, तव्हांखे थो ॾेखारे बर्क़, जेको बिजली आहे जेका मींहं ककरनि सां जंहिंजे करे पोइ मींहुं वसे थो, ख़ौफ़म व तमा, ॿई ॻाल्हियूं आहिनि हुन में। ख़ौफ़ थिए थो मतिलबु किरी पए, मतिलबु साड़े विझे, मतिलबु हुन में ख़ौफ़ बि आहे, मथां नुक़सानु करे विझे बिजली जेका। तमा बि आहे, आसिरो बि आहे, तमा आहे, ख़्वाहिश आहे, मर्ज़ी आहे इंसान जी त हिन वञा मींहुं वसंदो, हिन मां फ़ाइदो थींदो, फसल थींदा, ही थींदा। ख़ौफ़ ऐं तमा ॿई आहिनि। अलाह ताला सां बि ख़ौफ़ ऐं तमा सां रहणो आहे, ख़ौफ़ ऐं रजा सां रहणो आहे। हीअं कोन त आऊं निमाज़ थो पढ़ाए निकिरिया ऐं जन्नत में वेंदुसि ई वेंदुसि, या पंहिंजो छा आऊं त वेड़ो आहियां तंहिं करे जन्नत में वेंदुसि ई वेंदुसि, ऐं तंहिं करे मायूस कोन थिबो अलाह जी रहमत मां। पर ईअं कोन त हठीलो मुतकबर माण्हू चए आऊं निमाज़ थो पढ़ाए निकिरिया ऐं वेंदुसि जन्नत में, पोइ जेको वणेमि सो करियां, मुल्क जी ॿेड़ी ॿोड़ियां, रिश्वतूं वठां, ज़नाकारियूं कयां, बदमाशियूं कयां, क़त्ल गारत गरियूं कयां, मुल्क जी बर्बादी तबाही कयां, पर छो जो आऊं हज थो वञो करियां पंहिंजो सरकारी ख़र्च ते, या पंहिंजी निमाज़ थो पढ़ां 50 वक़्त, त मुंहिंजो हेतिरो 5 जे बदिरां, त पोइ इन करे आऊं बसि छुटी वेंदुसि हलियो न। सभु कंहिंखे हिसाबु ॾियणो आहे। ख़ौफ़ ऐं तमा जे विच में कत ऐं कम बि कापायती सुर में शाह साहिबु ॻाल्हि करे छॾी आहे, या अञा सम्झ में नथी अचे माण्हू खे। ومن آياته يريكم البرق خوفا وطمعا وينزل من السماء मां, आसमान वञा पाणी थो मोकिले, हुन बिजली थी कड़के, थंडर थी गजगोड़ थी थिए, ऐं हुन खां पोइ चइजो पाणी थो वसे, मींहुं थो वसे, त फसल थियनि था। फयूही बिल अर्द, पोइ धरती सुजाॻ थी थिए, जाॻे थी, हयाती जहिड़ी थी थिए। मुअल धरती जेका हुई, ठोठ धरती जेका सुकी वई हली, जंहिंखे पाणी जे न हुअण जे करे, युही बिल अर्द बाद मौतिहा इन फी ज़ालिक लआयातिल लिक़ौमी यक़िलून, इन में आयतूं आहिनि उन्हनि जे लाइ जेके अक़ुल रखनि था, अक़ुल जिन खे आहे, जंहिंखे सम्झ आहे। फरमाईं त जेके फ़िक्र कनि था उन्हनि जे लाइ इन में आयतूं आहिनि। पोइ फरमाईं त जेके आलिम आहिनि उन्हनि में इन लाइ आयतूं आहिनि। पोइ फरमाईं जेके ॿुधनि था अलाह जी ॻाल्हि, सिहत जी ॻाल्हि, उन्हनि जे लाइ आयतूं आहिनि। हाणे फरमाईं जिन खे अक़ुल आहे उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त इन में आयतूं निशानियूं आहिनि। वमिन आयाती, 5वीं आयत, हाणे अञा बि आयतूं आहिनि, आयतूं आहिनि, मञो लाहिन पिरियां संदे पाड़े। वमिन आयाती अन तक़ूम अस्समाउ वल अर्दु बिअम्रिह, त आसमान ऐं ज़मीन बीठा आहिनि पंहिंजी जाइ ते, मतिलबु क़ाइमु आहिनि, मौजूदु आहिनि, हलनि था अलाह जे हुक्म सां। जहिड़ो नमूनो रखी छॾियो आहे, पिया हलनि, कल्ह बि हुआ पे हलिया, टियों ॾींहुं बि हलिया पे, अॼु बि हलनि पिया, सुभाणे बि इनशा अलाह ईअं हलंदा। पोइ जंहिं क़यामत ईंदी त सभु को किसो बीह रहंदो, पर इहो मिलियन बिलियन अलाए केतिरनि सालनि खां पियो हले, अबे ॾाॾे असांजे बि ॾिठो त पियो हले, ऐं असां बि वेठा हेतिरा साल थी विया आहिनि हयाती जा, त वेठा ॾिसूं त ईअं हले पियो निज़ाम जेको आहे पंहिंजे अमर सां अलाह ताला जे हले थो। जॾहिं अमर थींदो त इहा सभु ॻाल्हि बीह रहंदी। ومن آياته أن تقوم السماء والأرض بأمره ثم إذا دعاكم دعوة، पोइ जॾहिं सॾु कंदो, सॾींदड़ अलाह ताला जॾहिं सॾु कंदो मरण खां पोइ, मिनल अर्दी, धरती में जॾहिं पूरा पिया हूंदा माण्हू सभई धरती में जिते बि, इदा अंतुम तख़रुजून, पोइ ओॾी महिल उन वक़्तु फौरन बिना देर जे ठका करे निकिरंदा ॿाहिरि हुन मां। तख़रुजून, फाड़े ज़मीन खे, धरती खे
कीअं ॿिज जेको आहे सो कोंपल फुटे थी उन वञा उहो कीअं धरती खे फाड़े थी। हालांकि कोंपल त एॾी नाज़ुक शइ आहे, उहा कीअं थी फाड़े हुनखे, धरतीअ खे जो चीरे धरती खे ॿाहिरि निकिरी थो अचे ॿूटो हुन मञा सीड मञा। इहा ॻाल्हि आहे। वमिन आयाति अन तक़ूम अस्समाउ वल अर्दु बिअम्रिहि सुम्म इज़ा दअाकुम दावतन, पोइ जॾहिं सॾु कंदो तव्हांखे हिकिड़ो सॾु मिनल अर्दि धरतीअ मां इज़ा अंतुम तख़रुजून, त पोइ उन वक़्तु फौरन से पेशतर अंतुम तख़रुजून, निकिरी ईंदा। वलौ मन फिस समावाति वल अर्दि, जेको बि आसमाननि में ऐं ज़मीन में आहे सो उन जी मिल्कियत आहे। वल हू उन जी आहे, उन जे लाइ आहे। वलौ मन फिस समावाति वल अर्दि, आसमान ज़मीन में जेको बि कुझु आहे सो अलाह ताला जो आहे, उन जी मिल्कियत आहे, उहो मालिक उन जो आहे। कुल्लु लहू क़ानितून, सभु ताबेदार हुनजा। क़ानूत कुनूत पढ़ंदा आहियूं असीं निमाज़ जेको कुनूत पढ़ंदा आहियूं, दुआ वॾी निमाज़ में कुनूत क़ानितून ताबेदार हुनजा, चए मञींदड़। कुल्लु लहू, हर को पंहिंजी चए में आहे, चए खां निकिरण केॾांहुं निकिरी वेंदो हलियो। इंसानु आहे जंहिंखे अख़्तियार न हुअसि, जिन्हनि खे अख़्तियार न हुअसि, बाक़ी ॿियूं सभु जेके आहिनि पंहिंजे पंहिंजे हुकुम मुताबिक़ हलनि पियूं। इंसान खे ज़ाहिर आहे ॿियो हुकुम सॼो मञिणो आहे, पर अख़्तियार आहे फ़ैसिलो करे सुठाई करण जो, बुराई करण जो हुनखे अख़्तियार आहे। अलाह ताला जी इबादत न करे उहो अख़्तियार आहे हुनजो। कुल्लु लहू क़ानितून वलहू मन फिस समावाति वल अर्दि कुल्लु लहू क़ानितून वहुव अल्लज़ी यब्दउल ख़ल्क़, उहो ई आहे जेको पहिरियों दफ़ो पैदा थो करे तख़लीक़ क्रीचर्स खे। वहुव अल्लज़ी यब्दउल ख़ल्क़ सुम्म युईदुहु, वराए मोटाए थो हुनखे पाण ॾांहुं। वहुव अहवनु अलैहि, ऐं उहो आसान आहे उन जे लाइ। अहवन आहे, वधीक आसान आहे, तमामु वधीक। यानी पहिरियों दफ़ो त मुश्किल बि सम्झिजे खणी जेतिरो बि, पर कुन फयकून थी वियो हलियो। पर ॿियो दफ़ो त उन खां बि वधीक आसान आहे, अहवन आहे, वधीक आसान आहे। वलहू मन फिस समावाति वल अर्दि कुल्लु लहू क़ानितून वहुव अल्लज़ी यब्दउल ख़ल्क़ सुम्म युईदुहु वहुव अहवनु अलैहि वलहुल मसलुल आला, ऐं हुनजो एग्ज़ैम्पल, हुनजो मिसाल वॾो आहे। यानी जेको अलाह ताला पाण मिसाल ॾिए उहो वॾो आहे, या संस नालो पाण वॾो मिसाल आहे। जेका बि हिन में मानाऊं घणियूं ई निकिरंदियूं। वलहुल मसलुल आला, हाणे पर जेको मिसाल ईंदो हींअर अञा हिन खां अॻिते जेको अचे थो, या हीअ जेके अची विया मिसाल उहे बि आला आहिनि, सभई अलाह ताला जा मिसाल ॾिनल आहिनि। ऐं ॿियो जेको माण्हू को ठाहींदो मिसाल त उहो अहिड़ो कोन ठहंदो जहिड़ो अलाह ताला मिसाल थो ठाहे। वलहुल मसलुल आला फिस समावाति वल अर्दि, ऐं आसमान ज़मीननि में बि मिसाल हुनजा जेके आहिनि से सभु सुहिणा आहिनि, वधीक आहिनि। मसलुल आला फिस समावाति वल अर्दि वहुवल अज़ीज़ुल हकीम, ऐं उहो अज़ीज़ आहे, सघारो आहे, पंहिंजे यानी काफ़रनि जे लाइ सघारो आहे। हिकमत सां हलाए थो सॼी ॻाल्हि खे, काइनात खे, पंहिंजे ताक़त वारो आहे, इज़त वारो आहे, सघारो आहे, को हुन खां ग़ालिब आहे। यानी हू सभु ॿी जेका शइ आहे सभु मग़लूब आहे, हुनजे हथ हेठि आहे, हू आजिज़ करे नथी सघे अलाह सुब्हानहू ताला खे। वहुव अल्लज़ी यब्दउल ख़ल्क़ सुम्म युईदुहु वहुव अहवनु अलैहि वलहुल मसलुल आला फिस समावाति वल अर्दि वहुवल अज़ीज़ुल हकीम। हाणे अलाह ताला फरमाए थो तव्हांजे लाइ मिसाल था ठाहियूं। ضرب لكم مثلا, तव्हांजे लाइ मिसाल था हिकिड़ो ठाहियूं, ॿुधायां थो मिसाल। ضرب لكم مثلا من أنفسكم, तव्हांजे पंहिंजे नफ़्सनि में मिसाल आहे। هل لكم مما ملكت أيمانكم من شركاء,
فيما رزقناكم فأنتم فيه سواء تخافونهم كخيفتكم أنفسكم. हाणे तव्हांजो को नौकर आहे, बानू आहे, चाकर आहे, हाणे उनखे तव्हां पंहिंजे ॾेती लेती में खाइण पीअण में पंहिंजो बराबरि कंदव छा? हिन नौकर तव्हां रखियो आहे पघार ते, उहो चइबो आहे तुंहिंजो ई पघार आहे, तोखे ईमानी था ॾियूं, पर ईअं कोन त तव्हांजो विरासत बि हुनजो थींदी, तव्हां जेतिरो पुटु जेको आहे खाईंदो पीअंदो, पुटु जेको चोड़ींदो माणींदो, पुट खे जेको विरासत मिलंदी सा तुंहिंजे नौकर खे मिलंदी, तुंहिंजे बाने खे मिलंदी, तुंहिंजे धीउ खे जेका मिलंदी सा बाने खे मिलंदी, शरीक थींदो, जीअं भाउ ऐं पुटु ऐं माउ खां हिक ॿिए खां डिॼो था, हिक ॿिए खां टहो था, हिक ॿिए सां मतिलबु त हीअ मथां हीअं करे विझे, नौकर खां त अहिड़ो कोन था डिॼो, त नौकर त आहे भई अॼु तव्हांखे वणियो त रखो, असां ॿिए ॾींहुं कढी छॾींदोसि, जेके न वणंदो त उहो तव्हांखे अख़्तियार आहे, पर पुट खे केॾांहुं कढंदो, धीअ खे केॾांहुं कढंदो, ज़ाल खे ज़ाल तव्हां कढी छॾींदी घर मुंहिंजा, या तव्हां घर खे केॾांहुं कंदो, त तलाकूं हिक ॿिए खे ॾींदो त पोइ मतिलबु त कमु ख़राबु, त पोइ हिक ॿिए खां जीअं डिॼो था तीअं पंहिंजे नौकर खां त डिॼो छा, जीअं हुनखे वारिस कंदो छा तव्हांजे मिल्कियतुनि जो, मतिलबु इहो कहिड़ो आहे जो अलाह ताला सां तव्हां ॿिया बराबरी में था करियो, बुत परस्ती था करियो, फलाणे जेके शरीक था करियो, उनजे अलाह ताला हिकिड़ो मिसाल इहो ॾिनो आहे त ضرب لكم مثلا من أنفسكم هل لكم من ما ملكت أيمانكم जेके तव्हांजे हथनि जा मिल्कियत आहिनि, यानी जेके बाना आहिनि तव्हांजा बानियूं बाना नौकर चाकर, أيمانكم من شركاء فيما رزقناكم जेको असां तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे उन में तव्हां उन्हनि खे एतिरो शरीक था कयो जो तव्हांजो पघार 60,000 आहे त अधु पंहिंजे नौकर खे था ॾियो, 30,000 नौकर जा ऐं 30,000 मुंहिंजा, ईअं त कोन था कयो। नौकर जो पघार आहे, तव्हांजो पंहिंजो पघार आहे, तव्हांजे घर वारनि जो पंहिंजो, धीउ जो माउ जो पुट जो हिनजो हुनजो ॿियनि जो पंहिंजो पघार आहे, पंहिंजो उन में हिसो ॿियनि खे ॾींदो त हुन मां नौकर खे कोन ॾींदो। त तव्हां जेको ठाहियो था बुत हुनखे अलाह ताला सां शरीक था कयो, अधु अलाह जो अधु हिन बुत जो। شركاء فيما رزقناكم فأنتم فيه سواء पोइ हुन में सभई बराबरि हुजो जेको तव्हां पघार आहे तव्हांजो। تخافونهم كخيفتكم उन नौकरनि चाकरनि खां बाननि खां त ईअं डिॼो था जीअं पंहिंजे घर वारनि खां डिॼो था, जीअं पुटु पंहिंजे पीउ खां डिॼे थो या ख़ौफ़ थो करे या हुनजो लिहाज़ थो करे, वक़ार थो करे, इज़त थो करे, तीअं हाणे नौकर बि इंसानु आहे, हुनखे उहा तौक़ीर ॾियणी आहे, इकराम ॾियणो आहे, पर हाणे ज़ाहिर पंहिंजो नौकर आहे, पुटु आहे, धीउ आहे, ज़ाल आहे, मुड़ुस आहे। تخافونهم كخيفتكم أنفسكم كذلك نفصل الآيات لقوم يعقلون। इहा वरी आयतूं आहिनि उन्हनि जे लाइ जेके अकुलु रखनि था। 24 आयत में बि ईअं अकुलु रखण जी ॻाल्हि हुई, हिते बि 28 आयत में वरी قوم يعقلون بل اتبع الذين ظلموا أهواءهم بغير علم। पर उहे जेके बुत परस्ती में आहिनि या ॿियनि खे शरीक था कनि अलाह ताला सां, उहे जेके आहिनि से हलनि था पंहिंजे ज़ुल्म ते। बल اتبع الذين ظلموا أهواءهم जेके ज़ुल्म कनि था अहिड़े क़िस्म जो, उहे पंहिंजे हवा ते था हलनि, अहवा ते, पंहिंजे सदनि ते, पंहिंजे ख़्वाहिशुनि ते, पंहिंजे मर्ज़ी पंहिंजे दिलि जी मर्ज़ी आहे थी। बुत जेको आहे इहो भलो आहे, सम्झो हुनखे अलाह खां भलो आहे, अलाह कमु करे न करे हीउ बुत करे थो, हीउ कमु जेको आहे भला थो करे, तव्हांजी दिलि जी सद आहे, अलाह ताला इहो हुकुम न कयो आहे। बल اتبع الذين ظلموا أهواءهم بغير علم। हुनखे इल्मु न आहे, तंहिं करे बेवकूफ़ माण्हू, ॼट जा माण्हू, अकुलु कोन्हे को, साञा कान्हे का, सम्झ कोन्हे को, ॿुधे कोन थो क़ुर, न को गीता, न को अविस्ता, न को पंहिंजो वेद, न को तौरात, न को इंजील थो पढ़े, न को सम्झे, पोइ बुत परस्ती थो करे, ॿियनि माण्हुनि खे अलाह सां शरीक थो करे, फिरौन खे शरीक थो करे, की ट्रम्प खे अलाह खां मथे थो करे, की फलाणे खे अलाह खां मथे थो करे, कीड़े खे मथे, की कलेक्टर
गवर्नर जेको आहे सो अलाह मूंखे रिज़्क ॾियण वारो इहो आहे, अलाह खां मथे आहे इहो पीर बादशाह पीर अब्दुल कादिर जीलानी अलाह खां मथे आहे की हुन अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं अजायूं। بل اتبع الذين ظلموا أهواءهم بغير علم فمن يهدي من أضل الله। पोइ केरु हिदायत कंदो हुनखे जंहिंखे अलाह ताला गुमराही में छॾे ॾिनो आहे, जंहिंखे अलाह ताला गुमराह कयो आहे हुनखे केरु हिदायत कंदो? तंहिं करे असां ते कोन्हे को गुमराह हुजे त हाणे असीं ॻणती बि छो गुमराह थियो आहे, अलाह ताला गुमराह कयो आहे भले पियो हुजे, भला असांजी ॻणा छा थो वञे, पर नथो सम्झे ॿुधाइजेसि थी ॻाल्हि, नथो ॿुधे त पोइ छा कबो, छॾे ॾियोसि। तव्हांजो ड्यूटी न आहे त को तव्हां ॻणती में पइजी वञो त हीउ माण्हू छो नथो सिधो हले, हीउ छो नथो ट्रम्प पियो आहे हीअं करे, छो नवाज़ शरीफ़ हीअं छो थो करे, पर हू जेको ज़रदारी आहे हीअं छो थो करे, हू फलाणो हीअं छो थो करे, करे त करे पाणी भरींदो, नेठि त भरींदो, केॾांहुं वेंदो, भॼी वेंदो, नेठि अॻियां कमु ईंदुसि, जेके कमु कयां थी ॻिची में पवंदुसि। पोइ केरु हिदायत कंदो हुनखे जंहिंखे अलाह ताला गुमराह कयो आहे, केरु हिदायत ते हलाईंदो हुनखे? केरु आहे हुनजी मदद कंदो जंहिं वक़्तु जहन्नम में मोकिलींदुसि, जंहिं ते अलाह ताला जॾहिं पकड़ कंदो, गिरफ़्त कंदो त कोन मददगार कोन ईंदो। फातिम वजहक लिद्दीन हनीफ़ा। पोइ तूं हे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत, हे मुस्लमान मोमिन जेको बि आहीं ॿुधण वारो, ॾिसण वारो, क़ुर खे पढ़ण वारो, फाकिम वजहक लिद्दीन हनीफ़ा। पोइ पंहिंजो चहिरो अलाह जे दीन ॾांहुं सिधे सऊं सिधो जेको दीन आहे, हनीफ़ दीन जेको आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन जेको आहे, उन ते तूं क़ाइमु रह, अक़िम क़ाइमु रह उन ते, फ़ाकिम बीठो रह उन ते, फ़ाकिम वजहक पंहिंजो चहिरो अलाह जे दीन ते क़ाइमु रख, फ़ाकिम वजहक लिद्दीन हनीफ़ा फितरतल्लाहि अल्लती फ़तरन्नास अलैहा। या फितरत अलाह ताला जी जंहिं ते अलाह ताला इंसान खे ख़लक़ियो आहे, जंहिं ते दीन इस्लाम रखियो आहे, जेके इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन फितरत अलाह ताला ते फितरत जे तरीक़े ते नेचुरल तरीक़ो इहो आहे। ॿिया जेके बि सिस्टम आहिनि से अननेचुरल आहिनि, यानी फ़तरत खां ॿाहिरि आहिनि। फितरत अल्लती फ़तरन्नास अलैहा ला तब्दील लिख़ल्क़िल्लाह। अलाह ताला जी जेका तख़लीक़ थियल आहे, जहिड़े नमूने सां फितरत ते नेचुरल नमूननि ते, उहा तब्दील न थींदी। अलाह ताला ईअं रखियो आहे हुनखे, अलाह ताला अहिड़े नमूने सां हुनखे क़ाइमु रखंदो। माण्हू जेकॾहिं को फिरी वेंदो, हिन करे को काइनात फिरी कोन वेंदी, ट्रम्प अची वियो हलियो, फलाणो अची वियो हलियो, तंहिं करे सॼी काइनात अलाह ताला पंहिंजी बदिलाए सो अलाह ताला जो कानून हर कंहिं ते नाफ़िज़ थींदो ऐं पकड़ कंदो, जॾहिं कंदो त वरी सख़्तु कंदो। फितरतल्लाहि अल्लती फ़तरन्नास अलैहा ला तब्दील लिख़ल्क़िल्लाह ज़ालिकद्दीनुल क़य्यिम। इहो ई क़ाइमु रहंदड़, क़ाइमु मौजूदु रहंदड़ सिधो सऊं रस्तो आहे, क़य्यिम आहे, क़य्यिम दीनुल क़य्यिम, क़य्यूम बि इन वजां, क़ाइम बि इन वजां, बीठल बि इन वजां। दीनुल क़य्यिम वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून। पर घणा माण्हू आहिनि जेके इहा ॻाल्हि नथा सम्झनि। हाणे हिते हुन खां पोइ अचे थी मुनीबीन इलैहि जी ॻाल्हि, मुनीबीन इलैहि वत्तक़ू, जेके अलाह ताला ॾांहुं रुजू कंदा, वरी 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 रुजू करण वारा, ऐं अलाह ताला खे परहेज़गारी कंदा, तक़वा कंदा, डिॼंदा, ख़ौफ़ कंदा, बचंदा गुनाहनि खां, ख़राबियुनि खां। वत्तक़ू वअक़ीमुस्सलात, ऐं निमाज़ क़ाइमु रखंदा। वला तकूनू मिनल मुशरिकीन, ऐं न थियो मुशरिकनि मज़ा। त इहे सिफ़तूं जिन में हूंदियूं पोइ उहे चङाई में थींदा शामिल। मुनीबीन इलैहि वत्तक़ू वअक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन मिनल्लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम। उन्हनि मज़ा न थियो जिन तफ़रीक़ कई दीन में, फ़र्क़ु कयो, हू धार थियो, हू बरेलवी थियो हलियो, हू
हू देवबंदी थी हलियो, हू शीअ थी हलियो, हू सुनी थी हलियो, हू ईअं थी हलियो, हू त पंहिंजे हुन ते क़ाइमु चए आऊं बि शीओ भलो आहियां, हू चए आऊं सुन्नी भलो आहियां, हू चए थो आऊं बरेलवी बसि मूं बरेली जन्नत में सभु वेंदा, बाक़ी सभु जहन्नम में वेंदा, हू चए देवबंदी सभु जन्नत में वेंदा, बाक़ी ॿिया सभु जहन्नम में वेंदा, हू चए थो ईसाई सभु जन्नत में वेंदा, बाक़ी ॿिया सभु जहन्नम में वेंदा, हू चए पंहिंजो यहूदी सभु जन्नत में वेंदा, बाक़ी ॿिया सभु असीं मुस्लमान सभु जन्नत में वेंदा, बाक़ी ॿिया सभु जहन्नम में वेंदा। त हाणे इहो जेको मिनल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम व कानू शिया, ऐं शिया बि ग्रुप थी विया, हिज़्ब सभु को पंहिंजी पंहिंजी ठाहे वेही रहियो, का जेको शीओ चए थो आऊं शीओ आहियां जन्नत में वेंदुसि, हू चए थो तूं शीओ आहीं तूं वेंदे जहन्नम, हिक ॿिए खे जहन्नम में वेठा मोकिलिनि, तकफ़ीरी ग्रुप सभु को तकफ़ीरी ग्रुप जो मेंबर लॻो पियो आहे। कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फ़रिहून, सभु को ग्रुप पंहिंजे ग्रुप में जो ख़ुशि आहे, अकड़ियो वेठो आहे ऐं पंहिंजे ॿिए कंहिंजी काण कॾहिं कोन थो, ऐं सभु को जन्नत जो आसिरो रखियो वेठो आहे, ऐं सभु को ॿिए खे जहन्नम में मोकिलण जे लाइ तयारु कयो वेठो आहे। हाणे हिते असीं वक़्फ़ था कयूं। अल्लाह मग़फ़िर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।